कंदकोट खां डिस्ट्रिक्ट रिपोर्टर अब्दुल ख़ालिक चाचड़ जी रिपोर्ट मुताबिक़ बख्शापुर भरिसां बटाणी लिंक रोड ते नामालूम हथियारबंदनि जो उस्ताद मोहम्मद क़ासिम डिंगड़ ऐं जावेद अहमद डंगर खे अगवा करण जी कोशिश मुज़ाहिमत ते ज़ख़्मी करे मोटरसाइकिल ऐं रोक रक़म फुर करे फरार थी विया। कश्मीर पुलिस ख़ामोश पिणल इलाइक़े वासी सख़्त परेशान। तफ़सील मूजिब कश्मीर पुलिस अमन अमान कराइण में नाकाम विया आहिनि। रोज़ फुर मामूल बणियल आहे। ॾोहारी सरेआम रोडनि ते निकिरी आया। बख्शापुर भरिसां मियाणी थाणे जे हद में बटाणी लिंक रोड ते ॻोठ बदर छॾण वटि नामालूम पुलिस जी पिकट हुजण जे बावजूदि 2 मोटरसाइकिल सवार ॾोहारी प्राइमरी उस्ताद मोहम्मद क़ासिम डंगर ऐं जावेद अहमद डंगर खे हथियारनि जे ज़ोर ते अगवा करण जी कोशिश कई त मुज़ाहिमत करण ते धड़ियलनि पारां पिस्टल जा बरस हणी सख़्त ज़ख़्मी करे मोटरसाइकिल ऐं रोक रक़म फुर करे आसानी सां फरार थी विया। अहिड़ो इतला मियाणी पुलिस खे ॾिनो वियो। मियाणी पुलिस वाक़े वारे हंधि ज़ख़्मियुनि खे इलाज लाइ लेटर ॾेई बख्शापुर इस्पताल नियो। मियाणी थाणे जे ते NC दाख़िल कयो वियो आहे ऐं अहिड़े वाक़े जो ॿुधी उस्ताद तोड़े शहरी वॾे अंग में मियाणी थाणे ते पहुची विया ऐं साफ़ इन ॻाल्हि दाहींदे चयो त कश्मीर पुलिस अमन अमान कराइण में नाकाम थी विया आहिनि। ॾोहारी सरेआम रोडनि ते निकिरी अगवा ऐं फुरू करणु रोज़ जो मामूल बणियल आहे। हुननि वधीक DIG लाड़काणो SSP कश्मीर बशीर अहमद बिरोई खां मुतालबो कयो त अहिड़े वाक़िअनि जो नोटिस वठी जवाबदारनि खे गिरफ़्तार कयो वञे, न त ॿी सूरत में सॼो ज़िलो कश्मीर कंध कोर्ट में स्कूलनि खे ताला हणी बंदि करे हड़ताल कई वेंदी।